जय झूलेलाल। अचो त अॼु साईं खिलऊं। चङा साल पहिरियों हिकु फिल्म आई हुई पीकू, अमिताभ बच्चन ऐं दीपिका पादुकोण। इन फिल्म जो जेको सब्जेक्ट हुयो उहो इहो हुयो, अमिताभ बच्चन खे कॉन्स्टिपेशन हुई, कब्जी। सिंधीअ में चइबो आहे हिनखे टोलो न अचे त हुनजी हालत ख़राब थी वञे त कीअं थींदो आहे। सॼी फिल्म में साईं इहो ई सब्जेक्ट हुयो, अमिताभ बच्चन खे टोलो अचे ई नथो। जॾहिं जॾहिं वीचारो वञी त अची दीपिका पादुकोण खे ॿुधाए भई हाणे बि न आयो। पछाड़ी साईं आख़िरी ताईं क्लाइमेक्स सीन इहो हुयो, भई अमिताभ बच्चन खे माण्हू सभई चवनि था, घर वारा बि वणे हिन जी मुक्ति थिए, पर हुन जी मुक्ति नथी थिए, छो त हुनखे टोलो ई नथो अचे। पछाड़ी हिकु दफ़ो हुनखे टोलो आयो, पोइ वञी हुन जी मुक्ति थी। साईं ॾाढो ज़रूरी सब्जेक्ट अथव। तव्हां केॾो बि खाओ, पर अगरि तव्हांखे पेट क्लियर न थिए, सिंधीअ में चइबो आहे टोलो न अचे, त तव्हां सॼो ॾींहुं परेशान थींदो। त इहो ॾाढो ज़रूरी आहे कि स्वस्थ इंसान लाइ पेट क्लियर थियणु ॾाढो ज़रूरी आहे। पर इन ते मां ॾाढी सुठी यादूं रखंदो आहियां पाण वटि। टॉयलेट बि कई प्रकार जा थींदा आहिनि। हाणे असां बचपन में उल्हासनगर वेंदा हुआसीं, 7 मामा हुया साईं असांजा। उन में हिकिड़ो मामा ॾाढो शौक़ीन हुयो, खाधा पीता हुनजे घर में ख़ुशियूं ॾाढियूं हुयूं। असां उनजे घर ई रहंदा हुआसीं, पर हुन वटि ख़राबी हिकिड़ी हूंदी, उनजे टॉयलेट में सिटकिनी लॻल ई न हुजे, माना कड़ो हुजे ई न। पोइ मां मामे खे पुछंदुमि, भई मामा हिन में कड़ो ई न आहे, तव्हां कीअं था कमु हलायो? चई यार छॾ यार कड़े खे, तूं वञी पंहिंजो कमु कर यार, कोई न ईंदी। मन मामा कीअं तव्हां ईअं वियो कीअं था पिया? चई न यार असां त जेॾी महिल विहंदा आहियूं न, त इंडिया ऐं चाइना जो वार छिड़ी वेंदो आहे। पाण ई माण्हुनि खे इहे धमाका ॿुधी सम्झ में अची वेंदो आहे त मामो अंदरि आहे, कोई ईंदो ई न आहे, तूं वञे यार मौज कर वञी करे। मामा तव्हांजो त इंडिया ऐं चाइना जो वार थो थिए, असां त ईअं ॿी चईं मिंट में थी वेंदा आहियूं, ऐं कोई आवाज़ बि न थींदो आहे, त कीअं कयूं? चई हा पोइ मां ॿुधायां थो न, हीअं पेर अथई न, उते हीअं पेर ठहियल अथई, हिकिड़े में पेर हिकिड़ो रखो सिधो, ॿियो पेर वरी दरवाजे हीअं साम्हूं रख। मां चयो मामा पोइ मां ॿियो पेर हीअं रखां किरी पवां? चई किरंदे कीअं, हथु हीअं नलके खे झल न, ट्रेन में हीअं लुॾंदा हीअं हीअं पकड़े वेंदे त पोइ चई पाणी बि चङी तरह ईंदी, न त पंहिंजे लेखे पाणी बि न ईंदो अथई। सही ख़ैर मामो ॾाढो मज़ेदार हो, खाईंदो पीअंदो मस्तु हो, पर घर में इहे कमियूं हुनजे हूंदियूं हुयूं। 4-5 साल पोइ वियासीं, पोइ बि सही सिटकिनी न लॻल हुई, कड़ो न लॻल हो। मां चयो मामा अञा ताईं हिन में न लॻी आहे। चई छा कयूं यार, नंदू गुज़ारे वियो न, नंदू असांजो ड्रखण हुयो मिस्त्री, उहो जॾहिं खां गुज़ारे वियो असां बि कमु छॾे विया आहियूं। ठहियलु हुजे त ठहियलु हुजे, न ठहियलु हुजे त न ठहियलु हुजे, शाम जो जरी खपे पाण खे आनंद वठंदा आहियूं। बाक़ी इन्हनि कमनि में छॾे यार, तूं वञ थी आहे। अहिड़ा बि साईं मज़ेदार माण्हू आहिनि। ख़ैर हाणे ॿिए जे घर वञूं त उहा त प्रॉब्लम थींदी आहे, तव्हांजे घर में बि प्रॉब्लम थी सघंदी आहे। मां साईं शुरू खां ई शौक़ीन आहियां बाथरूम वग़ैरह हिकदमि अप टू डेट हुजे, त असां छा कंदा आहियूं, भई वेस्टर्न सीट आहे, उन में जेट वेट लॻल आहे, उनखे प्रेशर सुठो ॾियारण लाइ हिकिड़ो पंप लॻारायो आहे मथे टांकीअ में, प्रेशर बि सुठो हुजे। साईं असां वटि हिकिड़ो दफ़ो महिमान आयो, सेठ परमानंद साईं कलाक लॻाए छॾे बाथरूम में वञण में, मूंखे सम्झ में न अचे। मां हुन घरवारी खे पुछां, मां साईं इहो त ॿुधायो तव्हां मैडम, हे परमानंद कलाक छो थो लॻाए? चई आदत अथनि, मोबाइल खणी वेंदा आहिनि न, पोइ हुते हिसाब किताब पिया पंहिंजा ॾिसंदा रहंदा आहिनि। मां हिसाब किताब ॾिसंदा आहिनि, हिसाब किताब केरु ॾिसंदो आहे यार, बाथरूम में कथा बथा ॾिसंदा हूंदा काई, ठीकु आहे कोई मतिलबु न आहे। हिकिड़े ॿिए ॾींहं ते वरी छा कूकां अचणु लॻियूं, आवाज़ूं अचणु लॻियूं, पाणी। मां चयुमि यार छा थी वियो? पंहिंजी घरवारी खां पुछियुमि, मां टांकीअ में पाणी त आहे न? चई पाणी त अथव, पर उहा मशीन नथी हले न, त प्रेशर न ईंदो हूंदुसि। पोइ मां ईअं दर खां ईअं कनु लॻायो, मां परमानंद छा तकलीफ़ अथव? चई तकलीफ़ इहा आहे भाउ, पाणी त अचे थो, पर ओसि ताईं पहुचे नथो जिथे मूंखे खपे। ॾाढो साईं मज़ो ईंदो आहे, अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मां हिकिड़ी ॿी घटना थो यादि कयां। असां वटि ग्राहक आहिनि गांव जा, पोइ असांखे चवंदा आहिनि सेठ जी आप बारात में चलिए। मां चयो नहीं भैया गांव में कौन जाएगा? चई नहीं सेठ जी बहुत अच्छी व्यवस्था रहती है, आप चलो तो सही। पोइ साईं हिकिड़ो दफ़ो हिकिड़े ठाकुर जी बारात में मां वियुमि गांव में, बंदूकूं साईं ॾाढा धमाका कयूं, बारात बि टॉप जी, सभु कुझु खाधो पीतो बढ़िया हुयो, सुम्हण जी जॻह बि सुठी हुई। सुबुह थियो साईं, मां ईअं वेठो हुजां ॿाहिरि वरांडे में, खटूं लॻल हुयूं, बंदूकूं खणी माण्हू वेठा हुजनि। पोइ साईं हिकिड़ा ईअं वॾा 2 थाल पिया, उन में ईअं स्टील जा नवां लोटा,
सजा पिया हुआ। मां पूछो मां मैं ठाकुर साहब ये स्टील का लोटा क्या गिफ्ट में देंगे क्या सबको? चाहिए नहीं यार बताते हैं आपको। मैं चले ठीक है, बाथरूम कहाँ ये तो बताइए। चाहिए यार वही बताना था आपको, ये लोटा उठाओ और सीधा खेत की तरफ निकल जाओ, वही बाथरूम है हमारे गांव में। बाकी सब सही रहता है, हम लोग बाथरूम अपने घर के अंदर बनाते नहीं कभी, बाथरूम बाहर। तो मतलब बाथरूम क्या उधर पक्का बना के चाहिए? नहीं पक्का नहीं है, खेत के पीछे चाहिए हो जाता है, उधर खाद वाद दे करके आ जाते हैं, दो काम हो जाते हैं, एक पंथ दो काम। तो आप भी चले जाओ। मैं तो नहीं भैया हमारे को तो ऐसा आएगा नहीं, हमने कभी ऐसा किया नहीं है, हमको तो दिक्कत होगी, हमको नहीं आएगा। छोकरे के सर कहेंगे लल्लू इधर आओ इधर आओ। सेठ जी को क्या है ना, उधर मखमली घास में नहीं ले जाना, इधर गेहूं के खेत में ले जाओ, उसमें सुआ रहता है लंबा लंबा, उसमें अपने आप इसको आ जाएगा। सही मूंखे सुअन जे खेत में वठी हलिया, पोइ साईं खैर सुआ खाधासीं, कमु थी वियो, पर ॾाढो मज़ेदार ॻाल्हियूं आहिनि साईं। पर इहा ॻाल्हि अथव कि पेट साफ़ रखो, हमेशा खुश रहो ऐं स्वस्थ रहो, मज़े में। जय झूलेलाल, सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो।